अड़े अड़े दड़ी बचका खुश सब खैर दड़ी बचका घणे टाइम खां पोइ गॾिया आहियूं। अड़े ही कुलन जेड़ा वार रखाया थई शादियूं कमाईंदो आई या मड़ीअ में रहंदो। अड़े सुधरे कोन सूफन अञा भोगन खां मुड़े नथो पर इहो त ॿुधाए तू खुश त आहीं न? सच्चो ही बि त 50 ॾियां त वार ठाराए वई। दे ख़बर ही केर दोस्त आहे सीटियो बीठो आहे तंदूर ते मानी वणंदो आहे। खुश आहीं चऊं भलो जोड़ ॿियो खैर। सुफन इहो त ॿुधाए औलाद केतिरी थी? 4 पुटड़ा अथम। मथीअ जी महिरबानी आहे। खुटको न कर करे मथा ॿियो केर कोन रहंदो आहे ओ रब जी महिरबानी आहे। हा सुठो सुठो माशाअल्लाह 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 माशाअल्लाह। पर सुफन इहो त ॿुधाए तुंहिंजा पुट कंदा छा आहिनि? हिकिड़ो डॉक्टर आहे, ॿियो इंजीनियर, टियों वरी वकील आहे ऐं चौथों हा ॿुधाए चौथों छा कंदो थी? चौथों चोर आहे। हाँ चोर? अड़े पो घर मां कढेल छो नथो? अदा कीअं घर मां कढा? डॉक्टर इंजीनियर ऐं वकील कई बेरोजगार आहिनि। घर हलाए चोर पियो त कीअं घर मां कढा? हाँ जी हुकुम। डॉक्टर माखी तव्हां आहियो? जी हाँ। तव्हांजी मां जो नालो मिठाई आहे? जी हाँ। पीउ जो नालो कमांड आहे? जी हाँ। अवांजे त सॼे ख़ानदान खे शुगर आहे। छा? डॉक्टर साहिबा अवां मुंहिंजी वाइफ खे कहिड़ी दवा खाराई आहे जो हुनजी शख्सियत ऐं मिजाज ई तब्दील थी वियो आहे? अदा तव्हांजी वाइफ जो नालो छा आहे? हुनजो नालो शाज़िया आहे। तव्हां हुनजो कहिड़ो इलाज कयो आहे? तव्हां हुनखे अहिड़ी दवा खाराई आहे अॻे हू आऊं जॾहिं घर ईंदोसि मूंखे ॾिसी चवंदी मुंहिंजो शाहरुख खान आयो आहे। हाणे मूंखे ॾिसी चवंदी आहे हट परे रंगीले या पुट। अड़े कहिड़ी दवा खाराई अथई? अॻे आऊं थोरो घणो कमाए ईंदोसि सभु अखियुनि ते रखी चुमंदी। हाणे आऊं हज़ारनि जा नोट अची ॾींदो आहियां मूंखे बूथ में उछलाए हणंदी आहे चवंदी खण। अड़े घोड़ा कहिड़ो इलाज पई करिए? अहिड़ो इलाज कंहिं ॾोह खां घटि न आहे। डॉक्टर साहिबा वापसि खां उनजो इलाज कर वरी उनखे अगूणे जहिड़ी बनाए। जेकॾहिं न त आऊं तुंहिंजे ख़िलाफ़ अदालत में वेंदुसि। भा तू कावड़ ना कर। मां तव्हांजी वाइफ के का दवा न ॾिनी आहे। मूं तरगो हिन के शीशे जो बतलायो आहे जंहिंजे करे हाणे हुनखे